आला पुलिस पारां चेकिंग दौरान सिविक कार मां नशे आवर सुपारियूं गुटका Z21 हथ करे कार सवार 2 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा। केस दाख़िल करे छॾियो। SHO हाला करम अली उमराणी दावा कंदे चयो त खुफ़िया इतलाउ ते सुबुह जो शहदादपुर रोड ते चेकिंग दौरान सिविक कार में सवार समद खान ऐं परवेज़ अहमद खे मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियलनि जो तालुक़ कोयटा ऐं पंजगूर सां आहे, जॾहिं त कार मां 15,400 पुड़ियूं नशे आवर Z21 गुटके जूं हथ कयूं वियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ते ASI रब ॾिनो ख़ासि केली फरियाद ते गुनाह नंबर 40 तहत केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।